वगण ऐं पासे जे मुख़्तलिफ़ क़ब्रिस्ताननि खे चार दीवारी न अची सघी। रोलू जानवरनि डेरा जमाए छॾिया। क़ब्रुनि जी बेहुरमती थियण ते शहरनि सियासी समाजी अॻवाननि समेत सुञाण धुरियुनि में कावड़ जी लहर छायल। इन सिलसिले में कामरेड गुलाम हुसैन मुगेरी, शरफुद्दीन पंवहर, जीएम वगड़, लाला हफ़ीज़ पठाणी ॿियनि चयो त वगड़ शहर समेत इलाइक़े जे मुख़्तलिफ़ ॻोठनि यारो देरो, जाफ़राणी, ख़ैर जतोई, आली ख़बर ऐं ॿियनि ॻोठनि जे क़ब्रिस्ताननि खे चार दीवारी न हुजण करे रोलू जानवर क़ब्रुनि जी बेहुरमती करण लॻा आहिनि। असां जॾहिं बि पंहिंजनि प्यारनि जी क़ब्रुनि ते वेंदा आहियूं त क़ब्रूं मिसाल ॾिसी ॾाढो दुख थींदो आहे। असीं मुतालबो था करियूं त इलाइक़े जे समूरनि क़ब्रिस्ताननि खे चार दीवारी ॾियारी वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।